नाज़रीन, समूरे मुल्क जियां भिटशा में ईद उल फितर के मौके ते शहरनि जी ख़रीदारी जो सिलसिलो जारी है। उन हवाले से ॾिसूं था SS न्यूज़ के रिपोर्टर कामरान मलुकानी की ये रिपोर्ट। समूरे मुल्क जियां भिटशा में भी ईद उल फितर के मौके ते शहरनि वॾे तइदाद में बाज़ारुनि जो रुख कयो आहे। जॾहिं त गुज़िरियल साल की भेट में हिन साल महांगाई दौर में शहरी केतिरी ऐं कीअं ख़रीदारी करे रहिया आहिनि, उन हवाले से अचो त ॾिसूं था SS न्यूज़ से शहरी ऐं दुकानदार पंहिंजा वीचार कहिड़ी रीत वञनि था। ये समझो महंगाई भञी छॾियो आहे। पुठियो साल जेको कुछ भी रिलीफ हो, कुछ न कुछ हिते त महंगाई जी हालत आहे। का भी शइ माण्हू नथो ख़रीद करे सके, बच्चन के नथो का शइ वठी ॾेई सके। जे 500 रुपया चप्पल हुआ 1500 रुपया है पर साल के हिसाब से अॻे साल जे बनिस्बत महंगाई तमाम घणी आहे। और इंसान छा शॉपिंग करे, छा खाए, छा बच्चन के खाराए। हुक्मरान का इहा असांजी गुज़ारिश आहे त असांखे अॻे साल जे बनिस्बत उहा ई महंगाई भला हुजे, तॾहिं बि असांजा बच्चा ऐं जेको तो हर कंहिंजा बच्चा सवले नमूने सां ज़िंदगी बसर करे सघंदा। न त को बि इंसान अहिड़ी महंगाई में छा शॉपिंग कंदो, छा बच्चन खे पारींदो। जी त अॼु महांगाई तव्हां ॾिसो पाण ॾिसो पिया, ऐं महांगाई एतिरी हद थी वई आहे जो का शइ ग़रीब माण्हू ख़रीद करे कोन सघे थो। हर शइ महांगाई, ऐं सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान सिंध गवर्नमेंट खां असां मुतालबो कयूं था त फौरी तौर महांगाई ते कंट्रोल करे ऐं ग़रीब माण्हू खे आवाम खे रिलीफ ॾियनि। पर ग़रीब माण्हू जी कमर तोड़े छॾी आहे महंगाई। ॾींहुं ॾींहुं पेट्रोल महंगो, घी महंगियूं, खाधे पीते जूं शयूं महंगियूं। उन हवाले सां इन साल जेको कारोबार जो लिहाज़ जेको आहे उहो तमामु घटि रहियो। माण्हू जेको आहे जो हिन साल कपिड़े जी ख़रीदारी, जूतनि जी ख़रीदारी जेको आहे तमामु घटि करे सघियो आहे। खाधे पीते में माण्हू ॿधो पियो आहे त ख़रीदारी किथां कंदो। ईद जूं ख़ुशियूं आहिनि जेके ग़म में ॾियां ॾींहुं तब्दील थींदियूं पियूं आहिनि। हर माण्हू परेशान आहे, बच्चनि जे लाइ ख़रीदारी कहिड़े हिसाब सां करे। शहरनि जो चवणु हो त महांगाई हद खां वधीक थी वई आहे। जेको बूट गुज़िरियल साल 300 रुपए मिलंदो हो, उहो हिन साल 800 खां 1000 रुपए मिली रहियो आहे। हुननि जो वधीक चवणु हो त हिन महांगाई दौर में पोएं साल जी भेट में हिन साल असां ख़रीदारी घटि करे सघिया आहियूं। साथी कैमरामैन सां गॾु कामरान मलुकानी, SS न्यूज़ भिटशा।